अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमन ऐं मां आहियां काज़ी राबेल। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। सॼी दुनिया में मेटा कंपनी जे समाजी राब्तनि वारे फोरम्स में टेक्निकल मसला थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾियूं त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। सॼी दुनिया में मेटा कंपनी जे समाजी राब्तनि वारनि फोरम्स में टेक्निकल मसला थिया आहिनि। फेसबुक, इंस्टाग्राम ऐं मैसेंजर में टेक्निकल मसलो थियो आहे। सार्फिन जा अकाउंट पाण मुरादो बंदि थी विया आहिनि। अवां खे ॿुधायूं त फेसबुक अकाउंट लॉग इन थी वियो आहे। अहम ख़बर आहे त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायां पिया पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। सॼी दुनिया में मेटा कंपनी जे समाजी राब्तनि वारे फोरम्स में टेक्निकल मसला थी विया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त फेसबुक, इंस्टाग्राम जॾहिं त मैसेंजर में टेक्निकल मसलो थी वियो आहे। सार्फिन जा अकाउंट पाण मुरादो बंदि थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायूं त फेसबुक अकाउंट लॉग इन थी वियो आहे। अहम ख़बर आहे त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। अवां खे इहो ॿुधायूं त सॼी दुनिया में मेटा कंपनी जे समाजी राब्तनि वारनि फोरम्स में टेक्निकल मसला थिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त फेसबुक, इंस्टाग्राम ऐं मैसेंजर में टेक्निकल मसलो थियो आहे। सार्फिन जा अकाउंट पाण मुरादो बंदि थी विया आहिनि। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मेटा कंपनी जो सोशल मीडिया एप्स डाउन थी वियो आहे। सॼी दुनिया में मेटा कंपनी जे समाजी राब्तनि वारे फोरम्स में टेक्निकल मसला थी विया आहिनि। फेसबुक, इंस्टाग्राम ऐं मैसेंजर में टेक्निकल मसलो थी वियो आहे। सार्फिन जा अकाउंट पाण मुरादो बंदि थी विया आहिनि।